जाती। मजलिस वहीदतुल मुस्लिमीन पारां हज़ारा जी शहीदनि जे वारसनि सां यकजहती लाइ शिया उलमाए काउंसिल पारां मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहीद मुग़रबिन चौक ते जिते रैली धरणे जी सूरत इख्तियार करे वई। अॻवान अली अकबर कुंभार, गुलाम कादिर लोहार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कोइटा में हज़ारा बिरादरी जे ख़िलाफ़ खुली दहशतगर्दी जारी आहे। केतिरा ई भेरा हज़ारा बिरादरीन खे टारगेट जो निशानो बनाए शहीद कयो वियो आहे। दहशतगर्द बेगुनाह मज़दूरनि जो खून वहाए ज़ुल्म जी हिकु नई दास्तान लिखी छॾी आहे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ हज़ारा बिरादरीन जा मर्द, औरतूं ऐं मासूम ॿारड़ा कोइटा में पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा रोडनि ते रखी इंसाफ़ जो इंतज़ार में वेठल आहिनि, पर वज़ीर एज़म पाकिस्तान जी ख़ामोशी सवालिया निशान बणियल आहे। हिननि चयो त छा दहशतगर्द क़ानून खां बि ताक़तवर आहे जो संदनि ख़िलाफ़ को बि सख़्तु टारगेट ऑपरेशन शुरू करे संदसि पार नथी पटी वञे। मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं छा एले तशी ख़ासि करे कोइटा जी हज़ारा बिरादरी जो खून एतिरो सस्तो थी चुको आहे जो हर खेनि बेगुनाह क़त्ल कयो पियो वञे। हुननि चयो त जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी ऐं ॿियनि वसन वारनि खां मुतालबो कयो आहे त कोइटा में लॻल धरणे जा मुतालबा मंज़ूर करे खेनि तकिड़ो इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती।